दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां हिकिड़ी अहम जॻह ते आया आहियूं हिते इस्तंबुल में। तव्हांखे ॿुधायूं था। सो पहिरीं त तव्हांखे ॿाहिरि जो थोरो व्यू ॾेखारियां ऐं पोइ वरी हीअ मस्जिद आहे। चवनि था त हीअ इस्तंबुल जी वॾी मस्जिद आहे। सो अॼु तव्हांखे इन मस्जिद जे बारे में वीडियो असांजी ठहंदी। सो थोड़ी देर खां पोइ असां अंदरि वञूं था पिया ऐं तव्हांखे हीअ मस्जिद जो ॾेखारियूं था मस्जिद कीअं आहे। सो केॾी सुहिणी आहे माशाल्लाह, ज़बरदस्त ठाही अथनि। मथे टुकरी ते आहे। सो हीअ असां हाणे अंदरि वञूं था। हिते ॾाकणो हिननि जो। हीअ माशाल्लाह मथे पार्क आहे। हीअ कहिड़ो ज़बरदस्त आलिशान व्यू आहे मस्जिद जो। हिन एंट्रेंस एॾो सुहिणो आहे त अंदरि हली कीअं हूंदी। ऐं तव्हांखे ॾेखारींदो अंदरि बि हीअ कुझु लिखियलु आहे टर्किश लैंग्वेज में ऐं गॾु अंग्रेज़ी में। प्राइवेट गार्डन आहे, कॉन्फ्रेंस हॉल आहे, मॉस्क एंट्रेंस आहे, म्यूज़ियम बि आहे, आर्ट गैलरी बि आहे ऐं ॿियो एब्लेशन एरिया। सो हीअ वञो ॾिसोसि। हीअ साम्हूं हिते स्टोर बि आहिनि, बिम आहिनि, सोक। हिते सस्तियूं शयूं मिलंदियूं आहिनि। माण्हू असां वरी वठी आया शयूं परे खां, त मुंहिंजो भले ख़बर न हिते आहिनि या न आहिनि। सो बहरहाल हिते तव्हां अची हितां सस्ती शयूं फूड जेको आहे वठी गुलाब जा गुल लॻा पिया आहिनि। ॾिसो कहिड़े तरीक़े सां हिननि ठाहिया आहिनि। हीअ लाइटिंग आहे। हीअ फ्रूट जो वण नालो भुगंदो जो छा आहे। हीअ लॉन जो एंट्रेंस आहे। लॉन कहिड़ो सुहिणो आहे लॉन माशाल्लाह। हीअ अञा हाणे असां मथे वञूं था पिया। हीअ कंस्ट्रक्शन ॾिसो। हीअ आऊं पाण ऑटोमेटिक दरवाज़ो। सिक्योरिटी सिस्टम लॻो पियो आहे हिते अंदरि। शायदि अञा अंडर कंस्ट्रक्शन आहे मुंहिंजे ख़्याल में। हीअ मशीनूं जेके तव्हांखे ॿुधाए सघूं, पाणी जूस चिप्स वग़ैरह जूं। हीअ मस्जिद जो अंदरि नज़ारो। हीअ मथे आहे शीशे वांगुरु जहिड़ो को मथे सोफ़ा पिया आहिनि। हीअ इन मस्जिद जो कार पार्किंग आहे। जीअं त कराची में पंहिंजे वॾे स्टोर में हूंदो आहे, जिते रेड लाइट आहे उते गाॾी बीठल आहे, जिते ख़ाली आहे उते ग्रीन लाइट आहे। सो हीअ कार पार्किंग हिन मस्जिद जो ॾिसो कहिड़ो आलिशान ठाहियो अथनि। वज़ू खाना ॾेखारिया। वज़ू खाना हथ धोअण जो वेंदियूं आहिनि। हीअ वज़ू खाना नंढे अथसि। हीअ हथ धोअण जा वेंदियूं आहिनि। हेॾां परियां वॉशरूम्स आहिनि। पटवारो बि आहे, कमूड बि आहे। सो ॾिसो हिन जा वॉशरूम। हीअ आऊं पाण सो पार्किंग एरिया ऐं वज़ू खाने खां पोइ वरी असां मथे वञूं था
परियां ॾाकण बि आहे ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत व्यू मस्जिद जो। सो हिते सां एंटर थियूं मस्जिद शरीफ़। थदकार आहे हिते छो त हीअ मस्जिद जेका आहे उहा मथां इलाइक़े में ठाही वई आहे। सो ही व्यू ॾिसो सर, ये गुलाब जा गुल लॻल न, पर छो त हाणे सियारो स्टार्ट थिए पियो हिते, या छणिया आहिनि या त कटिजी अथनि। सो हिते कुझु लिखियलु आहे, कुझु अरबिक में आहे या हेठि त तुर्किश में लिखियलु आहे, मथे कीअं ॿी ॿोली भरियल। सो हीअं असां मस्जिद में एंटर थियूं था पिया। मुंहिंजे हल में ॿ टे गेट आहिनि, हिकिड़ो हू गेट आहे, ॿियो हीउ गेट आहे, टियों जंहिंमां असां आयासीं हीअं गेट आहे। ऐं हीअ शायदि वज़ू करण जी जॻह आहे। ही वज़ू खानो आहे हिननि जो, ॾाढा सुहिणा नलका लॻल आहिनि हिननि जा। सो हाणे असां अंदरि था वञूं मस्जिद में। सो अचो तव्हांखे अंदरि जो दीदार करायूं। हीअं वरी तव्हां शूज़ लाइबा आहिनि त इहे थेलियूं आहिनि, थेली में तव्हां पंहिंजा शूज़ अंदरि विझी करे तव्हां खणी सघो था। सो हीअ सो माशाल्लाह केॾो वॾो गेट ठाहिया अथनि। सो असां हींअर मस्जिद में अंदरि अची वियूं। हीअ लेडीज़ पोर्शन आहे। Hanımefendiler soldan, soldan. Bayanlar soldan, erkekler sağdan. Hayır efendim, ayakkabılar burada. Hanımefendiler gelin burada. Gelsen de burayı boğazına. सो परियां जेके पणियो जेको पासो आहे उहो निमाज़ जो आहे। ऐं बिल्कुलु सेंटर ते बीठो आहियां हिन गुंबद जे हेठां। हीअ 2 मंज़िला 3 मंज़िला आहे जो मथे माण्हू नमाज़ पढ़ी सघे थो।
सो असां वेठे अंदरि वञी मुलाक़ातुनि जो शुक्राने नफ़ल पढ़ूं. ये वारी मस्जिद जो ॿाहिरि तव्हांखे ॾेखारियां अंदरि मां. ये वरी दरियूं आहिनि माशाअल्लाह सां. ये साम्हूं व्यू आहे हिकिड़ो. सो ख़ैर सां शुक्राने जी नमाज़ पढ़ीसूं. मुलाक़ात नफ़िल. सो हाणे वरी थोरो अंदरि जो पासो तव्हांखे ॾेखारियोसीं. वरी हाणे तव्हांखे वरी ॿाहिरि जो कुझु हिसो आहे उते सुठा नज़ारा आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदा. सो माशाअल्लाह ॾाढी सुहिणी ठहियलु आहे माशाअल्लाह. इहा ख़बर न आहे त कॾहिं ठहियलु आहे पर आलीशान ठाही अथऊं. हीअ माई लेडीज़ जो पोर्शन आहे हिन पासे. सो हाणे असां ॿाहिरि था निकिरूं. सो ख़ैर सां अज़ान असर अचे पई. हीअ तव्हांखे वरी ॿिए गेट खां असां ॿाहिरि निकिरूं था पिया. असां तव्हांखे ॾेखारियूं. साम्हूं झुड़ ॾिसो केॾा सुहिणा झुड़ आहिनि. हीअ उहो असल में सीन आहे जेको बहितरीन अंदाज़ में ठाहियो वियो आहे. अहिड़ी अहम हीअ हिकिड़ो सीन जेको तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो पियो. ऐं माशाअल्लाह एॾो ज़बरदस्त सीन आहे इहो. ॾिसो केॾो आलिशान इस्तांबुल. पुल आहे परियां जेके ॾिसण में अची तव्हांखे अगरि परियां जेके बिल्डिंग्स आहिनि इहो आहे यूरोप साइड आहे. हीअ एशिया साइड आहे. सो हीअ मस्जिद एशिया साइड में आहे. हीअ जो ॾाढो ज़बरदस्त व्यू आहे माशाअल्लाह ज़बरदस्त. ॾाढी ज़बरदस्त लोकेशन ते हीअ मस्जिद ठाही अथनि. ऐं ज़बरदस्त घुमण जो. साम्हूं समुंड आहे. सो वरी तव्हांखे ॿियो पासो ॾेखारियां. ऐं हीअ ॾिसो हीअ त केॾो सुहिणो आहे. हीअ मस्जिद इन मस्जिद जो ख़्याल में लेफ्ट साइड. सो पासो तव्हांखे ॾेखारियो साॻियो. वरी हिन पासे तव्हांखे ॾेखारियां थो. हीअ साॻियो रस्तो आहे जेको असां जंहिं रस्ते सां आयासीं. हीअ साॻियो एक्सीलेटर लॻाए पिया हिते मथे अचण जे लाइ. सो केॾो सुहिणो नज़ारो आहे तुर्की इस्तांबुल. हिन महिल एशिया साइड ते आहियां. हीअ बिल्डिंग्स आहिनि जेके आहिनि उहे यूरोप साइड आहिनि. सो माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त लोकेशन ते हीअ मस्जिद ठाही वई आहे. हीअ वणनि खे वरी हिते हवा जाम आहे. सो ये टेक ॿधियो वेठा आहिनि. सो असां हाणे मस्जिद जी राइट साइड ते
तव्हांखे मस्जिद जो राइट साइड वारो पोर्शन ॾेखारियूं पिया ही केॾो सुहिणो व्यू आहे सो ही पार्क लॻा पिया आहिनि झूला बि आहिनि हिते ऐं मथे ॿारनि जा झूला लॻल मथे सो उहो बि तव्हांखे ॾेखारींदा राइट साइड ते वञूं था सो ही बि ॾाढो सुठो आहे सो मस्जिद जो राइट साइड ते वञूं था इन सां लॻो आहे ॾिसो केॾो सुहिणो ख़ूबसूरत मुक़ाम आहे माण्हू हिते वेठा आहिनि आराम सां ऐं मज़ो वठनि सो हीअ शादी ऑफिस आहे सो बहरहाल वरी असां मथे था वञूं तुर्कनि जो झंडो सो तव्हांखे ॾेखारियां केॾो सुहिणो ज़बरदस्त माशाल्लाह ही सो साम्हूं समुंड आहे ज़बरदस्त जुड़ सो केॾो ज़बरदस्त जुड़ इस्तांबुल में सनी सनी पवा थींदी रहंदी आहे बाक़ी हिन ट्रैक जे साइडुनि खां ॾाढा सुहिणा हिकिड़ा प्लांट्स लॻाया अथनि सो केॾो सुहिणो नज़ारो आहे माण्हू हिते फैमिली सां गॾु वेठा आहिनि पिकनिक बनाइनि पिया सो ही मस्जिद जो राइट साइड आहे हिते लॉन बि आहे ॿारनि जा झूला बि आहिनि ऐं ॿियूं शयूं कुझु मूंखे विसरी वियल को लाइब्रेरी बि आई थिंक आहे कुझु ईअं सो असां हाणे वञूं पिया मथे चाढ़ी ते तमामु मथे चाढ़ी आहे सो हिते ज़ोर जाम लॻंदो सो कोशिशि कयूं था इन चाढ़ी ते चढ़ण जी पर घरो घर तव्हां हीअ नज़ारा ॾिसंदा वञो पासनि खां हीअ सो केॾो सुहिणो नज़ारो आहे सो ही वरी वापसी जो पर ॿियो ट्रैक उतां मथे चढ़ी आयासीं पर अञा मथे बि खोड़ मथे आहे पर अञा घणो तव्हां खोड़ मथे अञा सो हुनजे करे मथे न वञी सघियासीं साम्हूं ॿारनि जा झूला केॾो सुहिणो नज़ारो आहे सो सफ़ाई ज़बरदस्त आहे माशाल्लाह ज़बरदस्त डस्टबिन लॻा पिया आहिनि जिते किथे ऐं ॾिसो ही कांग ॾिसो केॾो वॾो कांग आहे जेके पाण जे कांग आहिनि ही उन खां वॾा कांग आहिनि इहे सो ही वापसि वरी हवा लगी हुई फर्स्ट क्लास झटकार सो दोस्तों हिन जी वीडियो जी ॻाल्हि असांखे हाणे पूरी करणु खपे ख़बर न घणा मिंट जी थी वई आहे सो इस्तांबुल अचो ज़रूरी आहे मस्जिद ॾिसो तमामु वॾी मस्जिद आहे ॾाढो सुठो ख़ूबसूरत नज़ारो आहे
sangat menikmati. Sen öyle deyince. Aşağıda çok zahmet abi. Aşağıda otobüse binemiyorduk ya. Şunu geliyordu. Sen bir de bizim karşıda Eminönü'nde olsun, Sultanahmet'te, Nur Osman oralarda ne olduğunu sen anlat. Neler çekiyorsun? Geçen hafta indik ya.